नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो में ख़बर ॾींदा हलूं त पीपी कारकुन सिंध में धारनि जी आबादकारी ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। संदसि हिमायत में सियासी समाजी अॻवान अनवर सोलंकी ऐं रिज़वान जमाली बि एहतजाज में पिण शरीक रहिया। पीपल्स पार्टी जो कामरेड आहियां, सॼी उमिरि पीपीअ में रहिया आहियूं, पर अॼु शेख रशीद जो बयान ॿुधी मूंखे ॾाढो दिलि खे ॾुख लॻियो आहे। जेको चए थो त 50 लख बिहारी बर्मी ऐं ॿिया पठान अफ़गानी ॾाढा आहिनि, उन्हनि खे असां हिते रजिस्टर कंदासीं ऐं उन्हनि खे वॾी सहूलियत ॾींदासीं ऐं उहे पाकिस्तानी थी रहंदा, बैंकुनि मां पैसा कढाइनि, जिथां कढाइनि उन्हनि जो हक़ आहे। हीअं फलान तीर मैं शेख रशीद को कहता हूँ कि आपको भूल है, जो सिंध से तुम गद्दारी करेगा इंशाअल्लाह ताला तुम्हारा मौत आ जाएगा। तुम्हारे को क्या जो है जो तुम वाजिद दाखिला को मुल्क का मोतबर नहीं है, नहीं को मला के उतरा है। मैं तुझे कहता हूँ ये वर्ष वापस कर लो। इन जो मौक़िफ़ ॾिसी सिंध में जेका धारनि जी आबादकारी आहे, असां हिते बीह रहियासीं ऐं मां चाचा सां गॾु बीह रहियुमि। मुंहिंजी दिलि चयो छो जो सिंध में धारनि जी लोध वधी वई आहे। हींअर बि जेका ज़रियनि मूजिबि ख़बर आहे त 11 लख अफ़गानी जेके आहिनि वरी हिते ज़िम कया पिया वञनि, जिन जा शनाख्ती कार्ड बि ठाहे ॾिना पिया वञनि ऐं उन खां पहिरियां बि 40 लख जेका असांखे ख़बर पई आहे त अफ़गानी बंगाली बर्मिन ऐं मुहाजिरनि खे कार्ड ठाहे ॾिना विया आहिनि। इहा सरासर सिंध सां नाइंसाफ़ी आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।